नाज़रीन, ठट्टे में MK मीडिया ग्रुप तरफ़ां शहीद होश मोहम्मद शीदी की यादि में कल्याण अवॉर्ड तक़रीब ऐं म्यूज़िकल शो करायो वियो, जंहिं में सिंध जे नाले वारनि फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे कल्याण अवॉर्डनि सां नवाज़ियो वियो। उन हवाले सां पेश आहे अली अकबर दलवानी जी ही रिपोर्ट। ठट्टे में सालियानी कल्याण शहीद होश मोहम्मद शीदी मञता अवॉर्ड तक़रीब ऐं म्यूज़िकल शो थियो, जंहिंमें बुशरा अली, सरमद अयाज़ ऐं ॿियनि फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। कल्याण अवॉर्ड तक़रीब में नफ़्सियात जे माहिर डॉक्टर, समाज सुधारक MK मीडिया ग्रुप जे सरवान डॉक्टर शाहनवाज़ MK दल, डायरेक्टर न्यूज़ कल्याण TV गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, क़ौमी शाइर सैयद गफ़ूर शाह नकवी, लीजेंड अदाकार असद कुरैशी, मज़ाहिया आर्टिस्ट मामा लालू, अब्दुल्ला मवाली, बसर बादशाह, जुल्फी शाह, याकूब कलोड़ो, गुलकारा बुशरा अली, सोनिया सुमरो, SP मोटरवे तौफ़ीक अहमद कुरैशी, कंपेयर यूनुस बकारी, क़ौमी कलाकार सरमद अयाज़, मुर्तज़ा मजबूर समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतुनि खे मञता अवॉर्डनि सां नवाज़ियो वियो। MK मीडिया ग्रुप जे सरवान डॉक्टर शाहनवाज़ MK दल सदारती ख़िताब कंदे चयो त अॼु जो ही जेको मेलो आहे इहो कल्याण शो न आहे, इहो ठट्ठे वारनि जी दिल जी धड़कन आहे, वो तव्हांजी दिल जी धड़कन आहे। वो अकबर दलवानी जहिड़ो यार जे सदाई ॾियणु सिखियो आहे ऐं पिंडाल में वेठल पंहिंजनि समूरनि दिलबरनि खे जंहिंजा नाला न खणी सघंदसि त को दिल में कंदो, वो असद हुजे, वो अमरदीप हुजे, मुर्तज़ा मजबूर हुजे, DSP साहब हुजे, असांजे सथ में जेको इंचार्ज आहे मुस्तफ़ा सोलंकी साहब, जंहिंजे अचण सां असांजे इदारे जे अंदरि हिकिड़ो नओं रूह पियो आहे। जेको चैनल जा फॉलोअर्स तमामु घटि हुआ, उहे अॼु 50,000, 55,000, 60,000 ते पहुता आहिनि। उनजे लाइ जो मुस्तफ़ा जी काविश आहे, मुस्तफ़ा जी महिनत आहे, मुस्तफ़ा जी हिम्मत आहे, मुस्तफ़ा जी जुरत आहे। जीअं अकबर दलवानी तव्हां समूरनि दोस्तनि खे मान ॾिए थो, मुंहिंजूं दिलूं तव्हां सां गॾु धड़कनि थियूं, कल्याण जूं दिलूं तव्हां ठट्टे वारनि सां गॾु धड़कनि थियूं। कल्याण सॼी सिंध अथव, सिंध जो दर्द कल्याण में थो अचे। उहो असांजी ॿी अख़बार निभा आहे, असांजा जेके ॿ वेब चैनल आहिनि उहे, उन्हनि में असां तव्हांजे दर्दनि खे चिचियूं था, तव्हांजूं आऊं काऊं बाकारूं जेके आहिनि सो लफ़्ज़नि जो रूप धारे ऐवाननि ताईं पहुचायूं था। असां चऊं था त ठट्ठो सदाई इनकलाब जी धरती रहियो आहे। ठट्ठो सदाई अरगून हुजनि, दुरखान हुजनि, तातारी हुजनि, केर बि हुजनि, ठट्टे सदाई मल्हायो आहे। ठट्ठो इल्म जो घर हुयो, ठट्ठो तारीख़ जो वॾे में वॾो शहर आहे। ऐं उतां हिकिड़ो तारीख़ी दोस्त असांजो अकबर दलवानी जेको हर साल ही करे थो, ऐं हिन स्टेज भरे स्टेज तां सलाम पेश थो कयांसि। अवॉर्ड विरहाइण वारी तक़रीब में मलाह तंज़ीम जो अॻवान ॾाढा आदम गंदरो, सैयद गफ़ूर शाह नकवी, खान मोहम्मद हदियो, असद कुरैशी, अब्दुल बनान अब्बासी, साफ़ी एजाज़ वारियो, अली अकबर दलवानी, खुदा बख्श बेरानी ऐं ॿियनि पारां अवॉर्ड तक़सीम कया विया। जॾहिं त महफ़िल मौसीक़ी में सोनिया सुमरो, बुशरा अली, रज़ाक राजा, सरमद अयाज़ ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद ऐं इनाम हासिल कयो। Oh,
जॾहिं त सिंध जे नाले वारनि अदाकारनि असद कुरैशी, अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू, अब्दुल्ला मला मवाली, सैयद ज़ुल्फ़ी शाह उर्फ़ बसर बादशाह, याकूब कलोड़ो उर्स नारे जो, मिर्चू मवाली, रशीद राजा, कशोर जबीन ऐं ॿियनि मज़ाहिया टोटका ॿुधाए माण्हुनि खे खिलाए खिलाए खीरो करे छॾियो। जी बबल मूंखे 100 रुपया दे। वठ ॻाल्हि बेतरी अरे पहुच ना। नसीब में उहो ई खाते असां मवालिक जो रुपयो न खाऊं मामा तो घुरियो ॾेई छॾियो मैं न इहा ई असांजी शराब चङो हाणे हलूं था। न छो सौ ॿाहिरि कढ कढियमि सुवाल पुछंदोसीं जवाब भलो त सौ तुंहिंजो जवाब न ॾिनई सौ खसींदोसीं ठीकु आहे शर्त आहे हल सवाल कर। हिकिड़ी शइ आहे शइ आहे उहा करे थी ॿुधा छा आहे ॿिली आहे वरते कर किथे आहे ॿिली मुंहुं कयो न ॿियां मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त हिन नफ़्सा नफ़्सीअ वारे दौर में अहिड़ा प्रोग्राम हाणे तमामु घटि थियनि था। अली अकबर दलवाणी ऐं डॉक्टर शाहनवाज़ MK दल जस लहणनि जिन हिन महांगाई ऐं घुट ॿूसट वारे माहौल में अवाम खे तफ़रीह मुहैया करण लाइ अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम करायो आहे। तुझसे न रह के बता क्या करूं क्या करूं एक सोनी सी झलक मेरे मिटने तलक ओ चांद मेरे दिखला जा दिया दिया ऐसे लगे मेरा दिल पुकारे आजा। हिननि आयल समूरनि माण्हुनि ते ज़ोर भरियो त हू पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि तइलीम ॾियारीनि, उन्हनि खे सिहतमंद माहौल फ़राहम कनि। हिननि चयो त संदन साथ साणनि हर वक़्तु रहंदो। प्रोग्राम में ADC 1 ठट्टो, रियाज़ हुसैन लिगारी, एडमिनिस्ट्रेटर टाउन अफ़सर घारो, अब्दुल गफ़ूर जाखरो, अमरदीप, डॉक्टर PD खेलाणी, मला अॻवान, ॾाॾा आदम गंदरो, सहाफ़ी सैद गुलशाह, वॾेरो मोहम्मद उर्स गंदरो, हरेश कुमार, नूर मोहम्मद भुट्टो, सहाफ़ी एजाज़ वारियो, सहाफ़ी मोहम्मद अयूब मल्ला, शरीफ रिंद, डॉक्टर कामरान कुरैशी, ताहिर हुसैन मेमन, डॉक्टर अफजल आराई, मंजूर सीताई, रईस डॉक्टर अफजल आराई, रईस खान मोहम्मद हदियो, खुदा बख्श बैरानी, इस्माइल रिंद, डॉक्टर शबीर भुट्टो, गोस बुगियो, NB खोसो, गुलाम मुस्तफ़ा अब्बासी, सरदार शाहिद गुल समो, खुदा बख्श बबक, स्टेज ऐं TV जो सीनियर अदाकार इंजीनियर शाहनवाज़ सोलंगी, इमदाद जानी, समाजी अॻवान सिकंदर अली पंवर, सिंधी अदबी संगत शाख सीतारट जो ख़ज़ानची GM पंवर, शायरा गुलबीबी शाह, कादिर जाखरो समेत कल्याण ग्रुप जे पब्लिशर तारिक हैदर समेत केतिरनि अहम शख़्सियतुनि प्रोग्राम में शरीक थी ख़ुशीअ जो इज़हार कयो।